सिंध में पयल तूफ़ानी बरसातुनि खां पोइ जिते सिंध जा लखें मारूअड़ा बेघर दरपदर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार फाका कशी ते मजबूर आहिनि, सिंध जे ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा नंढा वॾा ॻोठ बि बरसाती पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि जा कचा घर ड्रही पट पइजी विया ऐं मुतासिर माण्हू मसीहानि जे इंतज़ार में रोडनि ते वेठल आहिनि। जॾहिं त 6000 किलोमीटर सफ़र करे परॾेह मां समाजी तंज़ीम नवाबशाह जे बरसात मुतासिर माण्हुनि जी वाहर करण लाइ पहुची वई। मलेशिया मां आयल समाजी तंज़ीम इल्तिज़म ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण ऐं मुतासिर माण्हुनि में राशन ॿियो सामान विरहाइण लाइ पहुतल आहे। जॾहिं त साणनि गॾु नवाबशाह जे माज़ूरनि जी भलाई वारी तंज़ीम NDF जे CEO आबिद लाशारी ऐं संदसि टीम साणनि गॾु बरसात मुतासिरनि जूं ख़िदमतूं करे रहिया आहिनि। बरसात मुतासिर मारूअड़नि मलेशिया खां आयल टीम ऐं NDF नवाबशाह जे CEO आबिद लाशारीअ पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। जको 2 महीना जको मींहुं पियो आहे। रोड ते वेठा आहियूं बस रात ॾींहुं हिते वेठा आहियूं। मच्छरनि मां ई पाणी आहे त पाणी जे करे मच्छर आहिनि। हा कहिड़ा जानवर मरिया आहिनि तव्हांजा? असांजी मींहुं हिकिड़ी 8 महीना ढुकी हुई, उहो मरी वियो। हिकिड़ी वच, हिकिड़ी ॿकरी। हा ॿारनि खे बुखार थिए थो? हा ॿारनि खे बुखार, दस्त, अखियुनि मां सूर। हा छा छा अॼु तव्हांखे मिलियो? अॼु असांखे मच्छरदानियूं, बिस्कुट, पाणी, दाल, ॿियो चांवर, खंडु, इहो मिलियो आहे राशन असांखे। ॿाहिरि मुल्क मां आया आहिनि? हा ॿाहिरि मुल्क मां आया आहिनि। हितां वारनि कोन ॾिनो? न हिते वारनि कोन ॾिनो असांखे कुझु बि न? कुझु बि न। राशन न पाणी बसि कुझु न। बिस्कुट बि न असांखे ई मिलियो आहे। अॻे असांखे मानी मिली। हा 2 चकर इहो मिलियो आहे असां ॿाहिरि मुल्क जो। हा अञा छा खपे? बसि तव्हांजो महिरबानी जेको बि ॾियो। जेको मिले? हा जेको मिले। ठाराए ॾियूं तव्हांखे? भले घर पे ठाराए ॾियो त तव्हांजो महिरबानी आहे अदा। असां त ईअं दर बदर जा आहियूं। हा ॿकरियूं अधु वारियूं आहिनि, इन मां हिकिड़ी मरी वई। हा 2 बीठा आहिनि। मच्छरदानी मिली आहे, असांखे पाणी मिलियो आहे, असांखे बिस्कुट मिलियो आहे, असांखे राशन मिलियो आहे। ख़ुशी थी, वॾी ख़ुशी थी। हा भले भले जी जी भाई। हितां वारनि ॾिनो कुझु? हितां वारनि बि कजे, असांजो मदद कयो आहे। हितां वारनि बि कयो हो। हा आदत बि थी, ख़ुशी थी। दुआ कर, छो न कंदासूं दुआ, दिलि सां दुआ कंदासूं। सही राशन मिलियो, मच्छरदानी मिलियो, पाणी मिलियो, बिस्कुट मिलिया, हा खाधो मिलियो। हा वॾी ख़ुशी थी असांखे। हा ॿाहिरि मुल्क आया आहिनि। न हितां वारनि आहे, ॿाहिरां पायो आहे, हितां गॾु आहिनि, पंहिंजा शामिल आहिनि। हा वॾी मदद कई आहे। बिस्कुट आहिनि, को खाधो आहे। घणनि ॾींहंनि खां रहिया पिया आहियो? साईं 2 महीना थी विया। हा मींहुं मच्छर आहिनि, मच्छर घणो आहे, मच्छर साईं घणो आहे। जानवर बीमार थिया आहिनि? जानवर मरी बि विया आहिनि, बीमार बि थिया आहिनि। हा ॿार बि बीमार आहिनि, कुझु दवा वरितीसीं। हिते ॻोठ आहे अली मोहम्मद मुगेरी में वेठा आहियूं, जिते असांजा मलेशिया जा दोस्त आहिनि। डोनर ऑर्गेनाइजेशन आहे जंहिंजो नालो आहे इल्तिज़म रिलीफ सोसाइटी। उतां जो CEO हाजी मोहम्मद शाह असां सां गॾु आहे। असां वटि उनजो अचण जो मक़सदु हुई, जेका ॿोॾि आई आहे उन में सवें हज़ारे ख़ानदान असांजा मुतासिर थिया आहिनि। हिन ॻोठ जा बि सवें ख़ानदान मुतासिर थिया। उनजे लाइ असीं राशन जो बंदोबस्तु कयो आहे। नवाबशाह जेको असांजो शहीद बेनज़ीराबाद ज़िलो आहे, उन में 500 ख़ानदाननि जे लाइ असां राशन खणी आयो मलेशिया मां, त जीअं जिन खे राशन ॾिनो वेंदो। उन सां गॾोगॾु मच्छरदानी आहे ऐं साफ़ु पाणी पीअण लाइ ॾिनो पियो वञे, त जीअं माण्हू इनके बीमारियुनि खां बची सघनि। ऐं जेके हींअर ज़रूरत आहे ख़ुराक जी, महीने खनि जो राशन आहे, उहो माण्हुनि खे मिलंदो। वरी अॻिते असां ॿिया ख़ानदान पिणु शामिलु कंदासीं। तमामु महिरबानी। हिननि जी इल्तिज़ाम जेका आहे मलेशियन हिकिड़ी तंज़ीम आहे, जिन्हनि असांखे हिन ॾुखे हाल में मदद कई आहे। कुझु ॾींहं पहिरियां हिननि असांजे हिते फुड जो बंदोबस्तु कयो, जेको 200 घर असांजे एरिया में ॾेई विया हुआ,
जंहिंमें काफ़ी फैमिलियुनि लाइ 2 टाइमनि जी मानी तक़रीबन उन में हुई, जंहिंमें 200 फैमिलियुनि माना हिकिड़े ॾींहं जी मानी मुकमिल मिली वई। उन खां पोइ वरी हिननि चूज़ कयो असांजो इलाइक़ो तमामु घणो पोइते आहे ऐं ईंदड़ 6 महीना शायदि हिननि खे मुतबादल प्लाट बि न आहे वेहण लाइ। सो इन लाइ हिननि वरी बि असांजे एरिया खे चूज़ कयो आहे मदद करण जे लाइ। वरी बि साईं वारनि उन्हनि खे इनवाइट कयो आहे, उहे आया आहिनि मलेशियन जेके इदारे जा शायदि जनरल सेक्रेटरी आहिनि। सो उतां आया आहिनि ही सपोर्ट लाइ। अॼु हिननि तक़रीबन महीने जो राशन 25 ॾींहं खां महीने जो राशन हर हिकु फैमिली खे तक़रीबन 200 फैमिली हिननि कवर कया आहिनि। असां इलाही इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं हिननि दोस्तनि जा, ऐं स्पेशल आबिद साहब ऐं मलेशियन जेका तंज़ीम आहे उन्हनि जे सॼी टीम जी ऐं आबिद साहब जी पूरी टीम जा असां My name is Tariq Hussain Chandar. First of all, we pay thanks to Iltizam Relief Society, the team led by Haji Muhammad, and we are cordially thanks to him that they came for the support of flood affected families in Pakistan, and they have targeted district Shahid Benazirabad. We are thankful to them. They have distributed the dry food items in 500 families of district Shahid Benazirabad, and mosquito nets plus safe drinking water. The basic aim behind this to support the flood affected families, as the disaster is so huge and nobody can alone tackle it. So they contributed towards the relief of the flood affected family. The dire need is to provide them food items and safe drinking water. So they came. We have facilitated them at the local level. NDF being as a local partner of Iltizam Relief Society, we have facilitated in identification of the villages and identification of vulnerable peoples. But again, this noble cause needs so much attention, not only from the local actors but also the international and global donors, to pay attention to this disaster, because this is the huge disaster. Without their contribution and their main contribution, it's not possible to provide assistance to the all flood affected families. Alhamdulillah, today is the first day they are distributing the flood aid to the flood victim in here in Nawabshah. And our plan for this visit is to at least meet 500 families. And what we have given to them is, I think, food that should be enough for them, for the whole family, for at least 3 weeks to 1 month. And I have visited them at their tent just now, and many of them actually has a very poor diet. You know, every day some of them just have white rice, and then some of them white rice with dal curry, you know, and you can do that for a couple of days. You know, for 1 month, no, I think that will be bad for their health. And today, Alhamdulillah, I came 6,000 kilometers away from Malaysia, from a country that majority is a Muslim, and where it is our duty to come and assist our brothers, whether they are Muslim or non-Muslim, you know, when they have to face this disaster. I think this is one of the worst disasters faced by the people here for 30 years. You know, I understand that thousands of people died, 500,000 have been displaced, and 1.5 million houses have been destroyed, and at the same time 33 million people affected by the flood. You know, and what we hope that people you know, they will be patient, and a lot more people to come and help them. They need help. मलेशिया खां आयल समाजी तंज़ीम जे अॻुवाण ॻाल्हाईंदे चयो त ही मंज़र ॾुखोईंदड़ आहिनि